राज़ी सराहड़ी ऐं भरपासे में जारी बरसातुनि सबबि केतिरा ई घर ढही पट पइजी विया आहिनि। बेयारो मददगार बरसात मुतासिरनि बुखनि में पाह थी रहिया आहिनि। वठनि को बि लड़ी न आयो आहे। तफ़सील फिदा हुसैन ज़रदारी जी रिपोर्ट में। पूरी सिंध जियां सराड़ी शहर में बि चौमासी बरसातनि सबबि केतिरनि ई पुरतनि जा झा ढही पट पइजी विया। बरसात मुतासिरीन धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त कॾहिं खां मानी कोन्हे खाधी? रात खां। अच्छा, पोइ नुमाइंदो आयो आहे मां वटि को टेंट न वेंट? के कुझु बि कोन्हे। बुख लॻी आहे? हाणे छितो हाणे दुकान जे पनाह वरिता आहिनि दुकाननि ते। हाणे मिसकिन आहियूं, ग़रीब आहियूं, रुली विया आहियूं। हाणे असांखे मानी न को मिले थी, न को का शइ मिले थी, सभु तबाह थी विया आहिनि। हर किरी पिया न को धणी साईं असांजो कोन थो थिए, को गवर्नमेंट असांजे लाइ कुझु करे। वेठा आहियूं पाणी में अंदरि, पिते को इंतज़ाम आहे न कुझु बि कोन्हे। असां धणी साईं केर बि न आहे, जल को नुमंदो न को कुझु। होॾां हिते ॿियो होॾां लिगारनि जे भर में वेठा आहियूं। उते मुड़ुस खां वॾो पाणी हाली तव्हां सरज़मीन ॾिसो पाण। बेरोज़गारी वेठा आहियूं।